अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आया शहर बानो मेमण मां यहाँ सबाबड़ो नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं बुलेटिन जे आगाज़ में ख़बर अमां सां शेयर कंदासीं। लखे अफ़गाननि बर्मिन ऐं बंगालिन पनाहगीरनि जो बार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण लाइ सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते समूरनि ज़िलनि जे DCs खां ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि बाबति तफ़सील बि घुरी वरिता आहिनि। लैंड यूटिलाइज़ेशन खाते ख़त में वफ़ाक़ी हुकूमत पारां 1999 खां हिन वक़्त ताईं मुतासिर पनाहगीरनि खे मुस्तक़िल आबाद करण वारे फ़ैसिले बाबति आगाह बि कयो आहे। लखे अफ़गाननि बर्मिन ऐं बंगाली पनाहगीरनि जो बार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते समूरनि ज़िलनि जे DCs खे ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि बाबति तफ़सील बि घुरी वरिता आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर्स खे ख़त बि लिखी छॾियो आहे। लखे अफ़गाननि बर्मिन ऐं बंगाली पनाहगीरनि जो बार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण लाइ सिंध हुकूमत डेप्टी कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते समूरनि ज़िलनि जे DCs खां ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि बाबति तफ़सील घुरी वरिता आहिनि। अव्हां खे ख़बर ॾियूं पिया ज़मीनुनि बाबति तफ़सील बि घुरिया विया आहिनि, जॾहिं त लैंड यूटिलाइज़ेशन खाते ख़त में वफ़ाक़ी हुकूमत पारां 1998 खां हिन वक़्त ताईं मुतासिर पनाहगीरनि खे मुस्तक़िल आबाद करण वारे फ़ैसिले बाबति आगाह बि कयो आहे। अपडेट कयूं पिया अव्हां खे लखे अफ़गाननि ऐं बर्मिन ऐं बंगाली पनाहगीरनि जो बार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण लाइ सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर्स खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते समूरनि ज़िलनि जे DCs खां ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि बाबति तफ़सील बि घुरी वरिता आहे। ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। लखे अफ़गाननि बर्मिन ऐं बंगाली पनाहगीरनि जो बार बर्दाश्त कंदड़ सिंध में वालारियल कश्मीर जे पनाहगीरनि खे बि आबाद करण लाइ सिंध हुकूमत डिप्टी कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। सिंध जे लैंड यूटिलाइज़ेशन खाते समूरनि ज़िलनि जे DCs खां ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि बाबति तफ़सील बि घुरी वरिता आहिनि। लैंड यूटिलाइज़ेशन खाते ख़त में वफ़ाक़ी हुकूमत पारां 1999 खां हिन वक़्त ताईं मुतासिर पनाहगीरनि खे मुस्तक़िल आबाद करण वारे फ़ैसिले बाबति आगाह बि कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर असगर खाड़ोटी।